सिंध हुकूमत झंपीर वाक़े में फ़ौत थियल पोरियतनि जे पोइरनि खे मुआवज़ो ॾियण जो ऐलान कयो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिबि सिंध काबीना तरफ़ां झंपीर में कोयले जी खाण में फासण सबबि पोरियतनि जे फ़ौत थियण वारे वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह समूरनि माइंस जी सेफ्टी ऑडिट कराइण जी हिदायत करे छॾी आहे। इजलास में ब्रीफिंग ॾींदे तवानाई जे वज़ीर इम्तियाज़ शेख चयो त निजी खाण में वाक़ियो पेश आयो। 12 वरियनि जे नींगर सूदो 8 पोरियतनि जा लाश कढिया विया आहिनि। वॾे वज़ीर चयो त खाण अंदरि ॿार मज़दूरी करे रहियो हो त उहो चाइल्ड लेबर जो मामिलो आहे। इन इशू ते सख़्त कार्रवाई कई वेंदी। वॾे वज़ीर खाणनि में ॿारनि खां पोरियो कराइण वारे मामले जी रिपोर्ट पिणु तलब करे वरिती। वॾे वज़ीर तरफ़ां फ़ौती पोरियतनि जे पोइरनि खे मुआवज़ो ॾियण जो ऐलान कयो वियो।